उम्मीद त तव्हां बिल्कुलु ख़ैरियत सां हूंदव। मुंहिंजी नई वीडियो अॼु जे मौज़ू सां त कोरोना वायरस केतिरो नाकुलमंद आहे। दुनिया जी पूरी फ़ौज आहे त उन में को बि केस अञा ताईं ज़ाहिर कोन थियो आहे, छो जो फ़ौज ताक़तवर हूंदी आहे, इन जे करे कोरोना वायरस उन जे वेझो कोन ईंदो आहे। ऐं 40 लख पुलिस आहे जेकी उन ॾांहुं बि कोरोना वायरस वेझो नथो वञे, छो जो पुलिस में दबदबो जाम आहे ऐं उहा लॉकडाउन खे कंट्रोल करे वेठी आहे। इन जे करे कोरोना वायरस उन खां टिजे थो। 150 टीवी चैनल्स में जेके बि नुमाइंदा वेठा आहिनि ऐं उन्हनि खां बि कोरोना वायरस टिजे थो। एतिरो त अकुलमंद आहे जो उन्हनि जे बि वेझो नथो वञे। ऐं असांजी नादरा ऑफिस में केतिरा ई माण्हू कमु कनि था ऐं उते ॾिसो केतिरी न रश लॻी पई आहे ऐं कोरोना वायरस उन जी रश में माण्हू जेके आहिनि उन्हनि खां बि जेको कोरोना वायरस तमामु घणो टिजे थो। ऐं गॾो गॾु एहसास प्रोग्राम जेको हली रहियो आहे उन में बि ॾिसो केतिरा माण्हू गॾु थियनि था ऐं उन जा एजेंट आहिनि एहसास प्रोग्राम में जेके माण्हुनि खे पैसा ॾियनि था उन्हनि खां बि कोरोना वायरस टिजे थो। माना एतिरो त अकुलमंद आहे, मूंखे ख़बर आहे त मूंखे रश में वञिणो कोन्हे। ऐं उन खां अलावा असांजा मेडिकल स्टोर आहिनि उन्हनि ते ॾिसो केॾी रश लॻी पई आहे, उते बि कोरोना वायरस जेको मेडिकल स्टोर हलाए पियो थो उन खां बि कोरोना वायरस टिजे थो, उन ॾांहुं वेझो कोन थो वञे, उते जेकी रश थिए थी उन रश खां बि टिजे थो। ऐं गॾो गॾु जेके असांजा यूटिलिटी स्टोर आहिनि उन्हनि ते बि जेको केतिरी रश हूंदी आहे उन रश खां बि कोरोना वायरस टिजे थो। एतिरो त अकुलमंद आहे जो उते बि नथो वञे। ऐं उन खां अलावा असांजी सब्जी मार्केट जेकी आहे, सब्जी मार्केट में केॾी रश हूंदी आहे, उते बि कोरोना वायरस एतिरो त अकुलमंद आहे जो उते बि नथो वञे, उते बि ॾाढो टिजे थो। ऐं अकुलमंदी जो ॾिसो न कमु, हाणे असां सिर्फ़ु पाबंदी किथे लॻायूं पिया, कोरोना वायरस सिर्फ़ु उहे जॻहियूं ॻोल्हे पियो, पाक मुक़दस जॻहियूं ॻोल्हे पियो। मिसाल मस्जिद ॻोल्हे पियो, मस्जिद में हजूम जमा न थिए, छो जो उते इबादत कई वेंदी आहे, उते जेके नेकोकार माण्हू ईंदा आहिनि अल्लाह पाक जी इबादत लाइ ईंदा आहिनि। सिर्फ़ु कोरोना वायरस उते अचे थो, उते हावी थिए थो। उन्हनि माण्हुनि खे वायरस लॻंदो जेके नमाज़ पढ़नि था, जेके अल्लाह जी इबादत कनि था। कोरोना वायरस सिर्फ़ु उते अचिणो आहे ऐं उते उन्हनि खे ई वठिणो आहे, उनखे ई वठंदो। ऐं ॾिसो ऐं ॿिया बंदि करियो तइलीमी इदारा, माना त स्कूल जेके बि आहिनि स्कूल में वायरस ई अची सघे थो, माना स्कूल में ईंदो या मदरसनि में ईंदो, मदरसा बंदि करियो, स्कूल बंदि करियो, बाक़ी मार्केटूं खोलियो, यूटिलिटी स्टोर खोलियो, दुकानूं खोलियो। जेका ग़रीब मज़दूर माण्हू आहिनि उन्हनि जा जेके आहिनि सिस्टम खाधे पीते वारे जेके रोज़गार जे ज़रिया आहिनि उन्हनि खे बंदि करियो। बाक़ी जेको आहे आउं सम्झां थो त सपाण खां वधीक जेको आहे कोरोना वायरस वधीक अकुलमंद आहे। ऐं इन जे करे जेको आहे यूटिलिटी स्टोर वग़ैरह जेके सब्जी मार्केटूं तव्हांखे ॿुधायूं त उन्हनि ताईं जेको कोरोना वायरस नथो वञे, छो जो कोरोना वायरस अकुलमंद आहे ऐं उहो जेको आहे इन्हनि सभिनीनि खां टिजे थो। ज़्यादातर त मूंखे लॻे थो त टीवी चैनल्स वारा जेके जिथे किथे आउं ॾिसंदो आहियां साफ़ी जॻह सभरा हलनि पिया था, उन्हनि खां त माना तमामु घणो आहे जेको टिजे थो, छो जो तक़रीबन साफ़ी सभरा जेके आहिनि उहे मास्क वग़ैरह बि यूज़ कोन कंदा आहिनि ऐं तक़रीबन मार्केटुनि में हेॾा वॾा मुंहिंजूं भरनि पिया ऐं दुकाननि जो ऐं पुलिस वारा तक़रीबन मूं ॾिठा उन्हनि खे मास्क वग़ैरह पातल कोन हूंदा आहिनि। ऐं इन तरीक़े सां ॾिसो जेको कोरोना वायरस आहे साबुण सां हथ धोइण सां बि ख़तमु थी वेंदो आहे, सैनिटाइज़र सां यूज़ करण सां बि, डेटॉल वग़ैरह सां बि जेको वायरस मरियो थो वञे। त पोइ माना एतिरी त ॾुखी ॻाल्हि आहे जो उन वायरस खे मारण जे लाइ असां वटि दवाऊं नथियूं ठहनि। सोचण जी ॻाल्हि आहे, उन सभिनी खां जेके बि मुंहिंजा ॾिसंदड़ आहियो ऐं उन्हनि खां सवाल थो करणु चाहियां, आख़िर एतिरो वायरस ख़तरनाक आहे जेको साबुण सां धोपिजो वञे, मरियो वञे, ऐं सैनिटाइज़र सां जेको ख़तमु थियो वञे मरियो वञे, डेटॉल सेफगार्ड सां धोप जो ख़तमु थियो वञे, पर असां वटि अञा जी दवा नथी ठहे। माना एतिरो त अकुलमंद आहे वायरस। हाणे वधीक तव्हां सम्झी सघो था त छाजे करे जेको पाबंदियूं लॻायूं वञनि थियूं। बाक़ी कोरोना वायरस एॾो त अकुलमंद आहे, एॾो ख़तरनाक आहे जेको साबुण सां बि धोपिजो वञे, मरियो वञे ऐं कपिड़े ते बि ज़िंदा नथो रहे, पर असां खां जी दवा नथी ठहे।